उस्ताद सरमद के बारे में कुछ असांखे माना सारणी उस्ताद कादिर बख्श मिठो। अॼु न उताकुन में तालब तवारीन आदेसी उथी विया मड़ियूं मुंहुं मारीन जेके जीअ खे जीअरनि से लाहू थी लॾे विया। रहमान मुगल सरमद सिंधी कहिड़ी हुनजी तारीफ़ करियूं, छो हुनखे असीं मरोम नथा चई सघूं त हू अॼु बि जीअरो टीवीअ ते ॾिसूं था, हुनजूं कैसेटूं हुनजा वीडियो ॾिसूं था त हू जॾो असांजे साम्हूं जीअरो आहे। अलाह साईं हुनखे जन्नत फिरदौस में जॻहियूं ॾे। एॾो सुठो माण्हू हो, मुंहिंजी एॾी इज़त कंदो हो। ऐं सरमद अयाद खे जॾहिं वठी वियुसि, इलाही ॾींहं जी ॻाल्हि आहे, जॾहिं त सरमद जॾहिं हुन सां मिलियो, सरमद चयो अलाह यार मूंसां रहमान मुगल सरमद मिलंदो अलाए न। मुंहिंजो नओं कमाल हू फ़क़ीर तबियत माण्हू अथई। जॾहिं हू हुन सरमद हुन सां मिलियो रहमान मुगल सरमद त एॾो ख़ुशि थियो, यार एॾो फ़नकार, एॾी सादी तबियत। त गाॾीअ में वठी वरी असांखे पंहिंजी ओताक ते वठी वियो। उते अॻियां दरवाज़ो खोले मूंखे चई न तूं अॻियां वेह, ऐं पोयां थो विया। मूंखे पोयां विहारियईं, वरी ओताक ते वियासीं, उते फ़ोटू वोटू कढियासीं। मूं चयो हीउ तुंहिंजो शागिर्द पर पुट, तूं हिनखे दुआ कर। चई यार माण्हू मुंहिंजो शागिर्द आऊं पाण अञा शागिर्द आहे। मुंहिंजो न, हिनखे दुआ करेसि, दुआ करेसि, धाॻो नथो वधी त था दुआ कर। पोइ हिनखे चई अदा अलाह कंदो ख़ुशि हूंदे। पोइ हिन जो नालो बि पाण रखियईं अयाद सरमद। पोइ हिन जो आऊं अखियुनि ॾिठो शायदि आहियां त रहमान मुगल सरमद सिंधी चयो त हे भाउ ठीकु आहे, मुंहिंजो शागिर्द आहे, मुंहिंजो भाउ आहे नंढो, तूं वठी आयो, तूं त असांजो उस्ताद माण्हू आहीं, ॻाइणा कहीं थींदा, पर तुंहिंजो कमाल ऐं पंहिंजे फ़न में मुंहिंजी एॾी इज़त कंदो। अलाह साईं हुनखे जन्नत फिरदौस में जॻहियूं ॾे। अलाह साईं हुनजे मिट माइट अज़ीज़नि खे सदा ख़ुशि रखे। कमाल माण्हू हो।